वगण में खबर ईंदड़ वगण टाउन के कदीमी शहर यूसी यारो देरो जा रहवासी पीअण जे मिठे पानी की सहूलत का महिरों बणिजी विया। शहरनि सां चूंडियल नुमाइंदनि जा कयल वाइदा वफ़ा न थी सघिया। शहरनि लाइ मजमूई तौर 20 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहंदड़ वाटर सप्लाई नाकारा बणियल अमलो घर वेठे पगारो खणण लॻो। कंहिं बि ज़िम्मेवार जे कन ते जूं बि न सुरी सघी। उन मौके ते शहरनि शरफुद्दीन पंवर, सुणो खान मुगेरी, कामरेड मुख्तार पंवर, साजिद बलोच ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यारो तेरो यूसी थियण बाद शहरी मिठे पानी की सहूलत का महरूम आहिनि। रहवासी पैसनि एवज़ पानी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। शहर खां ॿाहिरि मिठे पानी जे लॻल नलकनि तां पानी भरे अचण ते मजबूर आहिनि। इन्हनि तक जे MNA, MPA, DC कंबर ऐं ॿिया नोटिस वठी यारो तेरो जो नाकारा बणायल वाटर सप्लाई स्कीम बहाल कराए ज़िम्मेवारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करे हज़ारी आवाम खे मिठे पानी जी सहूलत ॾियारी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।